मूं 1992 में महिराणी यूनिवर्सिटी में जहाँ PCE कई उन खां दौर खां वठी करे मूं वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त सिंध जे तालीम खे ऐं ॿोली खे कीअं जदीद जेके ललकारूं तक़ाज़ाऊं आहिनि उन अदराक तहत सिंधी ॿोली खे अॻियां कीअं आणिजे। त उन खां पोइ मूं हिकिड़ो विर्चुअली हिकिड़ो सॉफ्टवेयर हाउस लॉन्च कयो आहे जंहिंजो नालो इंडस्ट्रीकॉन सॉफ्टवेयर आहे। ऐं इंडस्ट्रीकॉन सॉफ्टवेयर जो नालो ई ॿुधंदे ई हिकिड़ो ॿिनि तहज़ीबुनि जो तसवर ज़हन में अचे थो। हिकु त टेक्नोलॉजी आहे ऐं ॿी असांजी इंडस सिविलाइज़ेशन या सिंधु तहज़ीब आहे। त उन तहत ॿियो मूंखे इहो तमामु घणो शौक़ु आहे ऐं शायदि मुंहिंजी इहा रिक्वायरमेंट बि हुई त आउं दुनिया जा मुख़्तलिफ़ जेके लिखतूं आहिनि जेके स्क्रिप्ट्स आहिनि उहे सिखां, छो त मूंखे सॉफ्टवेयर डेवलपमेंट करण में उहे तमामु घणी मदद ॾियनि पिया, जंहिंजे ज़रिए मूं दुनिया जा 14 स्क्रिप्ट या 14 लिखतूं सिखी वरितियूं ऐं नतीजे में काफ़ी सॉफ्टवेयर खे डेवलपमेंट करण में या जेके ऑलरेडी सॉफ्टवेयर ठहियल हुआ त मुंहिंजे ॿोली जे हवाले सां मुंहिंजे तालीम जे हवाले सां कीअं असांखे सपोर्ट करे सघनि था। त मूं दुनिया जा 14 स्क्रिप्ट या लिखतूं सिखियूं आहिनि जंहिंमें पंहिंजियूं ओड़े पाड़े जूं जेके लिखतूं आहिनि हिंदी, गुजराती, गुरमुखी ऐं 2-4 तामिल लिखतूं आहिनि, द्रावड़ी लिखतूं आहिनि जंहिंमें तामिल, तेलुगु, कन्नड़, मलयालम ताईं ऐं जापान जूं 2 मशहूरु लिखतूं काताकाना ऐं हीरागाना जे हवाले सां मूं उहे सिखी वरिता आहिनि। मूंखे हेब्रू लिखत बि ईंदी आहे ऐं लिखी सघां थो सॉफ्टवेयर जे ज़रिए। त उन तहत मूं हिकिड़ो पंहिंजो सफ़र जी शुरूआति कई आहे ऐं ख़ासि करे सुभाणे जीअं त दुनिया में आलमी तौर ते मादरी ज़ुबानुनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे त जिते तव्हांखे फिज़िकली ऐं रवायती तौर ते ॿोली खे बचाइण जा जेके बि कोशिशूं वठणूं पवनि थियूं उहे वठिजनि थियूं, पर हिन वक़्तु इहो हिकिड़ो सघारो तसवर इहो आहे त ॿोली जेसीं ताईं डिजिटली घणी साउंड ताक़तवर ऐं वायबल न हूंदी त शायदि रवायती तौर जेके तरीक़ा आहिनि ॿोली सिखण जा उहे शायदि असांखे के घणा मददगार साबित न थी सघनि। उन जे तहत मूं जेको सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो किताबु आहे, सिंधी ॿाराणो किताबु, उनखे 4 स्क्रिप्ट्स में आंदो आहे जंहिंमें रवायती तौर ते अॼु जे दौर में जेका असां सिंधी में इस्तेमालु कयूं था उन में हिंदीअ में, गुजरातीअ में, शाहमुखी उर्दू में असां उनखे लॉन्च कया। तंहिंखां सवाइ उन में हिक ई टाइम ते 2 लिखतूं अचनि थियूं ऐं उहे इंटरेक्ट जे सूरत में आहिनि। कंहिं बि इमेज ते हथु रखण सां तव्हांखे उन लफ़्ज़ ऐं हरफ़ ऐं जुमिले जो आवाज़ बि ईंदो ऐं तंहिंखां सवाइ उन सां लाॻापियल जेका तस्वीर आहे उहा बि इंटरेक्ट थी तव्हांजे साम्हूं ईंदियूं। ऐं जीअं त हिन हफ़्ते में गूगल पंहिंजे मसनूई ज़हानत जे जदीद प्लेटफॉर्म क्राउड सोर्स में काफ़ी नुमाया क़िस्म जूं कुझु तब्दीलियूं आंदियूं आहिनि ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी पई थिए त गूगल पंहिंजे एंड्रॉयड ऐप जेको ट्रांसलेशन लाइ तर्जुमे लाइ उन में जेका कैमरा आहे उहा बि खोले छॾी आहे, जंहिंसां असांखे इहो फ़ाइदो थींदो त दुनिया जे 103 ॿोलियुनि जा नंढा नंढा बोर्ड, साइन बोर्ड जेके आहिनि, किताबनि जा सुफ़ा या ॿियो जेको मुख़्तसिर मवादु आहे उहो सिर्फ़ु असां कैमरा खोले ई परे खां पढ़ी ऐं उनखे उनजो तर्जुमो असां हासिलु करे सघूं था। ऐं ईअं ई दुनिया जे 103 ॿोलियुनि जा ॻाल्हाईंदड़ जेके माण्हू आहिनि उहे असांजे सिंधी ॿोलीअ खे ईअं परे खां ई कैमरा खोले ऐं ॾिसी सघंदा, उनखे पढ़ी सघंदा, पंहिंजे ॿोलीअ में तर्जुमो करे सघंदा। ऐं तंहिंखां सवाइ असांखे इहा बि ख़्वाहिश आहे ऐं जंहिंजे करे असांजी नौजवान दोस्तनि जी, महिरबान दोस्तनि जी हिकिड़ी एॾी सारी टीम आहे जेका सिंधी ॿोलीअ जी तरक़ीअ जे लाइ, उन्हनि जे वाध वेझ लाइ कमु करे पई। ख़ासि करे नालो खणंदुसि
कनाडा मां जा फिया सुमरो साहब आहे जंहिंजो गूगल जे तर्जुमे जी जेका तस्दीक आहे उन में हेॾो सारो कंट्रीब्यूशन आहे ऐं ग्लोबली जिते दुनिया में 7000 ॿोलियूं आहिनि ऐं गूगल पंहिंजे तर्जुमे ऐं मसनूई ज़ुबानत जे लाइ 103 ॿोलियुनि खे सिलेक्ट कयो आहे। उन में ग्लोबली अॼु ॾींहं ताईं हुनजो जेको ग्लोबली नंबर आहे उहो 9 नंबर ते आहे। तंहिंखां पोइ असांजो मोहसिन दोस्त जावेद अहमद सोलंकी आहे, महताब अहमद सोलंकी आहे, थोरो घणो असांजो बि कंट्रीब्यूशन आहे। उन खां पोइ असांजो नौजवान आहे मेहर तहलीके जे हिकिड़े कचे वारे ॻोठ सां हुनजो तालुक़ु आहे, अली मुराद हिसवानी सां उन ॻोठ जो नालो आहे। उहो नौजवान आहे माजिद अली तुनियूं, जंहिं वटि त के वसीला कोन्हनि के हू कंहिं दुनिया जे यूनिवर्सिटी मां PhD बि कोन करे आयो आहे, पर उन ॿहिराड़ी जे ॻोठ में वेही करे पंहिंजे सादी मोबाइल तां सिंधी ॿोली जो कंट्रीब्यूशन करे रहियो आहे। ऐं जॾहिं मूं राति उनजो कंट्रीब्यूशन चेक पे कयो त हुनजो कंट्रीब्यूशन 13,800 ताईं पहुची चुको हो, जेको हेॾो सारो वॾो नंबर आहे। त असांखे पंहिंजे ॿोली खे बचाइण जे लाइ जेके बि जदीद प्लेटफॉर्म आहिनि, ख़ासि करे नई नसुल ताईं पंहिंजी ॿोली खे ट्रांसफॉर्म करण जा जेके टूल्स आहिनि उहे समूरा असांखे इस्तेमालु करणु खपनि। ख़ासि करे असांजा जेके ॿार आहिनि, यंग जनरेशन आहे, उहा असांजी जेके गेमूं आहिनि उन्हनि ॾांहुं तमामु घणो पुरकशिश थियनि पिया। त असांजे इदारनि ऐं टेक्नोलॉजी जे प्लेटफॉर्म खे इहो सोचणो पवंदो त असांखे सिंधी ॿोलीअ में पंहिंजूं गेमूं ठाहिणु खपनि त जीअं असां पंहिंजे उन समूरे सकाफ़ती वरसे लसानती वरसे खे नौजवान नसुल ॾांहुं मुंतक़िल करे सघूं। ॿारनि में ख़ासि करे जंगियुनि ऐं बेड जा जेके बि प्लेटफॉर्म आहिनि, गेमूं आहिनि, उहे उन्हनि खे वधीक पसंदि कनि था। त असां पंहिंजे तारीख़ खे ब्रिटिश राज जे ख़िलाफ़ु, ब्रिटिश साम्राज्य जे ख़िलाफ़ु जेका हिकिड़ा शानदार मज़ामत कई, उनखे बि असां चाहींदासीं त पंहिंजे टेक्निकल माण्हुनि गेम डेवलपर सां गॾिजी करे असां जेका हिकु मुस्तक़बिल में का सुठी गेम आणे सघूं। आलमी तौर ते मादरी ॿोलियुनि जो ॾियारो जेको आहे उन बांग्लादेश जे बंगाली ॿोलीअ जे जिदोजहद जे हिमायत में मल्हायो वेंदो आहे। त असां बि चाहींदासीं त सिंध जा जेके बि घण घुर आहिनि ऐं ख़ासि करे हिन टेक्नोलॉजी में कमु कनि था, ॿार कमु कनि था वेठा, ऐं जिते उन्हनि वटि आला क़िस्म जूं महारतूं बि आहिनि, पर असां उन्हनि खे बि इहा गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे उन प्रोफेशनल टाइम जा कुझु घड़ियूं, कुझु कलाक जेकॾहिं सिंधी क़ौम लाइ बि सर्फ कनि त घणो कुझु थी सघे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk